ॾिसो भाई चवंदा आहिनि हरी रूठे जेके गुरुनि खां रुसी वेठा आहिनि संतनि खां बि कई माण्हू नाराज़ थींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। जबकि संत याने दुश्मन जो बि जेके कल्याण चाहे, पंहिंजनि जी त ॻाल्हि ई छॾियो, जेके अहिड़े संतनि खां दरवेशनि खां गुरुनि खां बि मुख था मोड़नि त चवनि था अगरि भॻवानु रुसी वञेव न त चिंता न कजो, गुरु मिलाए वठंदव। छो जो भगवान कॾहिं संतन जो वचन न टालींदो आहे। हाँ, प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान टले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा। याद रखजो अगर भगवान भी रुसीव तो गुरु मिलाए वठंदो। पूर्ण सतगुरु संत महात्मा भगवान उन्हनि जे ॿाहिरि न आहे, अंदर ही आहे। हाँ, भक्तानुकारी भक्तन जी चवण में हलंदो आहे भगवान, मन मर्जीअ सां न हलंदो आहे। भगवान चवनि था मां बि त गुलाम आहियां भक्तन जो। अहम भगवान चवनि था कि हे ऋषि दुर्वासा मां भी स्वाधीन न आहियां, अहम भक्त पराधीन, मां भी भक्तन जे अधीन आहियां। हाँ, दुर्वासा जी अम्बरीश भक्त प्रेम में पंहिंजे वश में करे छॾियो आहे। मां छा कयां, मां जे मन ते भक्तन जो राज आहे, उहे जीअं चवंदा आहिनि मां तीअं कंदो आहियां। मां पंहिंजो अपमान सही वेंदो आहियां, भक्तन जो अपमान न सहंदो आहियां। मां भी स्वतंत्र न आहियां। अहम भक्त पराधीनो यह स्वतंत्र विद्विज, साधु भिर ग्रस्त हृदयो भक्तेर भक्तजन प्रिय। तो अगर भगवान रुसी वने तो चिंता ना है, अगर श्रद्धा तहांजी संतन में सतगुरन में आए तो भगवान सां मिलाए छड़ींदा। पर याद रखो सतगुरु अगर रुसी आ, हाँ तो पो कोई जगह कोने। सतगुरु रुसी आ, कोई संतन के ता नाराज कयो तो सुखमनी साहब भरल पई तो पो कोई जगह ही नथी बचे पई। चो जय श्री कृष्ण। इन करे सब मन मर्जी छड़े करे, सब गणित छड़े करे, माथा पची छड़े करे, सरल थी करे, निवृत रखी करे असां के भक्ति करण खपे संतन सां मिली करे।